अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली हसन चॾड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चॾड़। त दोस्तो ॻाल्हि कंदासीं अॼु ड्रामा सीरियल दौलाब, वेरियन जी वस्ती ऐं कुझु ॿियनि ड्रामनि बारे में। त उन खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तो, ड्रामा सीरियल वेरियन जी वस्ती जेको हुनजो ॿियो प्रोमो बि जारी कयो वियो आहे। अञा ताईं डेट नाहे मिली, ही जल्द डेट मिली वेंदी, छो त हिन ड्रामे खे हलाइणो आहे 2025 जे पहिरें हफ़्ते में। ऐं ही अवां जे लाइ हिकिड़ो तमामु वॾो मेगा सीरियल आहे। दौलाब खां पोइ ही वेरियन जी वस्ती तमामु हिकु ज़बरदस्त, हिन में तमामु बहितरीनु एक्टर कमु करे रहिया आहिनि। हाजन तीवणो आहे, उनखां अलावा ॿिया खोड़ सारा अहिड़ा ज़बरदस्त एक्टर आहिनि जेके अवां खे हिन ड्रामे में नज़र ईंदा। वेरियन जी वस्ती ड्रामो जेको आहे उहो तमामु हिकिड़ो बहितरीनु ड्रामो आहे। उनखां पोइ KTN ते हड़ई हिकु जहिड़ा बि अचण वारो आहे, उहो बि 2025 जो ही अवां खे गिफ्ट ॾींदा 2025 में। ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु KTN जो ड्रामो हड़ई हिकु जहिड़ा जेको मज़ा सां भरपूर आहे। उनजो बि ट्रेलर जारी कयो वियो आहे, पर हुनजी डेट नाहे मिली। उनखां पोइ असां ॾींदासीं अवां खे हिकिड़ो मज़ाहिया ड्रामो इश्क ओधर ते, उहो बि 2025 में हुनजी रिकॉर्डिंग शुरू कंदासीं ऐं 2025 जे पहिरें महीने में अवां खे ही ड्रामो ॾेखारियो वेंदो। हिकु तमामु ज़बरदस्त ड्रामो हूंदो, हड़ई हिकु जहिड़ा। ऐं उनखां पोइ ॿिया खोड़ सारा, ऐं दो बि 2025 जो ड्रामो आहे। कुझु टाइम ही डिले थी चुको आहे, उनजो कारण इहो आहे त हिन जो जेको डायरेक्टर आहे हुनजे घर में शादी आहे। उन शादी जे करे ही ड्रामो जेको आहे डिले थी वियो आहे, पर ही ड्रामो अवां खे जनवरी जे आख़िरी ॾींहंनि में ॾिसण में ईंदो ऐं जल्द रिकॉर्डिंग शुरू थी वेंदी, छो त ज़ाहिर आहे पंहिंजे घर जा मसइला मसाइल उहे बि हल करणा हूंदा आहिनि, शादियूं वग़ैरह हे हो। उनखां पोइ असां ॻाल्हि कंदासीं तव्हांजे मनपसंदि ड्रामे दौलाब जी। दौलाब ड्रामो हिकु तमामु ज़बरदस्त ड्रामो ऐं हिकिड़ो इनकलाबी ड्रामो आहे। जिते बि वेहूं था, भले मुंहिंजो जेको करेक्टर आहे इन में साइड करेक्टर आहे, एक्स्ट्रा करेक्टर आहे, पर जिते वेहूं था, दोस्त मिलनि था, त ॻाल्हि दौलाब ते अचे थी। ऐं दौलाब ड्रामो जेको आहे उनजो बि 2025 जे पहिरें 2 महीननि में वाइंड अप थी वेंदो। उनजो कारण कोई बि नाहे, बसि 100 किस्तनि जो ही ड्रामो हुयो ऐं डायरेक्टर साहब हिन 100 किस्तनि जो ही एग्रीमेंट कयो हुयो। ऐं मां अव्हां खे ॿुधाईंदो हलां त हिन मैसेज ॾियणो आहे हिन क़ौम खे जेको इन 100 किस्तनि में ॾिनो वेंदो, ऐं हिकु तमामु ज़बरदस्त मैसेज जेको ईंदड़ नस्ल बि हिन मैसेज खे वरजाईंदी। उन जे करे हिन ड्रामे खे 100 किस्तनि ताईं वाइंड अप कयो पियो वञे, छो त जेका असांजी ईंदड़ नस्ल आहे, जेके दोस्त आहिनि, इन खे ॾिसी करे सबक़ बि हासिलु कनि। ऐं अव्हां खे ख़बर आहे त हीअ अॼुकल्ह जो दौरु अञा एतिरो फास्ट न आहे। जेको अॻियों दौरु ईंदो उहो तमामु वॾो फास्ट हूंदो, माण्हुनि खे टाइम न हूंदो, पर ही 100 किस्तूं जॾहिं ॾिसी करे कुझु न कुझु हुननि माण्हुनि में उत्साह पैदा थींदो। अहिड़ा कई ड्रामा अॻे बि आहिनि, पर हिन टाइप जा न आहिनि, पर उहे अॼु ताईं यादि कया वेंदा आहिनि। उन में उत्साह जो हिकिड़ो मैसेज हूंदो आहे। अहिड़े तरीक़े सां हीउ ड्रामो बि इंशाअल्लाह अव्हां खे पूरी ज़िंदगी ऐं ईंदड़ नस्ल जे लाइ ही उत्साह जोॻो हूंदो। ऐं हाणे ॻाल्हि कंदासीं त ईंदड़ किस्त जेका राति वारी आहे उन जे बारे में, त उहा तमामु ज़बरदस्त थियण वञे पई। हिकु पासे सोढल इहो सम्झे थो त मूंखे मुराद वारा रिग्रेट कनि था ऐं मुंहिंजी हुननि खे परवाह न आहे। कुझु हरकतूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजे करे हू दिलि शिकस्ता आहिनि। हिकु पासे त मंसूर ख़ान हुननि जे ठाह जो ॻाल्हियूं करे थो, ॿिए पासे
ही जेको मुराद सां हिन जा इख़्तिलाफ़ात सोढल जा हिन खे सम्झाईंदो बाबा तूं ईअं न कर, ही इख़्तिलाफ़ात छॾे ॾे। मंसूर ख़ान जेको कयो आहे असांजी बहितरी जे लाइ कयो आहे, ऐं मंसूर ख़ान जी ॾींहुं राति इहा कोशिशि हूंदी त हिननि में ठाह थिए। ओॾों राइस शाहनवाज़ जेका पंहिंजी चाल चली आहे, राज़न वारनि ते हमिलो करायो आहे, ऐं राज़न वारा बि हाणे इन चाल खे सम्झी न सघिया आहिनि। ही मंसूर ख़ान या मुराद वारनि ॾऊं सम्झंदा, छो त हिननि जा ही ॿई दुश्मन आहिनि। ऐं इन जे करे हाणे मंसूर ख़ान जेको फ़ैसिलो कराइण वञे पियो, इन में रुकावट अची वेंदी। ऐं राइस शाहनवाज़ इहो ई चाहे थो, ऐं राइस शाहनवाज़ इहो करे ॾेखारियो आहे। ऐं राइस शाहनवाज़ जी इहा मर्ज़ी आहे त ही जेके आहिनि मुंहिंजे क़दमनि में हुजनि। हाणे वरी राज़न वारा जेके आहिनि राइस शाहनवाज़ वटि वेंदा मंसूर ख़ान खां बाग़ी थी। शाहनवाज़ ख़ान हिननि जो ज़बरदस्त नमूने इस्तेमालु कंदो, मुराद वारनि ते हलां थींदी ऐं गुलपरी खे हुतां खणण जी कोशिशि कंदा ऐं हिक ॿिए जा माण्हू खणंदा। हाणे ही मामिलो जेको आहे तमामु वधी वेंदो ऐं हीअ जेका ईंदड़ किस्त आहे तमामु ज़बरदस्त थींदी। पर अॻियूं जेके किस्तूं आहिनि उहे हिन खां वधीक ख़तरनाक ऐं दिलचस्प थींदियूं। ऐं हीअ जेको मंसूर ख़ान जो जेको मिशन आहे उहो तेज़ी वठंदो। हाणे मंसूर ख़ान जो मिशन जेको आहे उन में माण्हू घणा ईंदा ऐं उनखां पोइ ही प्रेस क्लबनि ते वञी हिननि पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदा। होॾों DSP बि यकीन ॾियारे चुको आहे त ही जेको सूबेदार आहे इहो हाणे ग़लति न कंदो, पर सूबेदार राइस शाहनवाज़ जी विंगार वहे थो। अहिड़े क़िस्म सां ही ड्रामो अञा बहितर थींदो ऐं अॻियूं किस्तूं तव्हांजे लाइ हिकिड़ो तमामु वॾो मैसेज खणी ईंदियूं। हिन ते पंहिंजे अलीहसन चढड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। ऐं हर अपडेट खां बाख़बर रहण जे लाइ मुंहिंजे हिन चैनल ते रहो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।